इमरान खान जी कहानी ऐं साज़िशुनि जो तौर पुॼाणी ते पहुतो। कैस आणींदड़ सिलेक्टर घर हलिया विया। 2018 वारी सिलेक्शन कमेटी बि टुटी वई। अवाम ॼाणे थो त मुल्क में महांगाई जो ज़िम्मेवार केरु आहे। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त इमरान खान मुल्क खे IMF वटि गिरवी रखी छॾियो। IMF सां ॻाल्हियूं इसाक़दार न पर इमरान खान खे करणु घुर्जनि। मईशत तबाह कंदड़ सुकून सां ज़मान पार्क में वेठल आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इमरान खान खे IMF ऐं अवाम जे कटड़े में आणे। चइनि सालनि जी तबाही एतिरी जल्द ख़तम थियण वारी न आहे, पर अवाम उमीद रखे त नून लीग मुल्की हालतूं तब्दील कंदी। इलेक्शन खां डिॼण वारा न आहियूं, इलेक्शन खां रुगो सिलेक्शन वारा डिॼंदा आहिनि। हुकूमत IMF सां तय थियल मुआदे ते अमल शुरू करे छॾियो। बिजली तां सब्सिडी ख़तम करण जो फ़ैसिलो। मार्च में बिजली जो फी यूनिट ₹3.21 महांगो करण जो फ़ैसिलो। ज़रनि मूजिबि मार्च में वसूल थींदड़ बिजली जे बिल्स ते फी यूनिट ₹18 वरिता वेंदा। जून ताईं बिजली जो फी यूनिट ₹23.39 कयो वेंदो। सिंध में ज़रई इनकलाब वारो ख्वाब न पूरो। ज़रायत खाते जे इंजीनियरिंग डिवीज़न जे मातहत प्रोग्राम सियाह पीप ज़रिए क़ौमी नाणे जी भींग थी वई। आलमी बैंक खां व्याज ते वरितल करोड़े रुपया करप्शन ऐं बदउनवानी जे वर चढ़ी विया। वाटर कोर्स पका करण ऐं ड्रिप एरीगेशन यूनिट्स लॻाइण वारे मामले ते में करप्शन खां पोइ आबादकारनि जे नाले ते जाली तंज़ीमूं ठाहे करोड़े रुपया हड़प करण जो बि निक्षाप। छिरकाईंदड़ निक्षापनि ते ॿधल प्रोग्राम दी मिरर अवां ॾिसी सघंदा हेडलाइंस खां पोइ। MQM सुभाणे गवर्नर हाउस आॾो ऐलानियल धरणो मुलतवी करे छॾियो। गवर्नर कामरान टिसूरी MQM जे बहादुराबाद मर्कज़ पहुची मुतहदा अॻुवाणनि सां मुलाक़ात कई ऐं खेनि धरणो मुलतवी करण जी दरख़्वास्त कई। ख़ालिद मक़बूल सिद्दीकी चयो त कराची में सामूंडी फ़ौज जो एक्सपो जारी आहे, तंहिं करे धरणो मुलतवी करियूं था। हुननि हमेशह क़ौमी मुफ़ादनि खे अहमियत ॾिनी। हिन भेरे बि पाकिस्तान लाइ क़ुर्बानी ॾियण लाइ तयारु आहियूं। धरणे जी नई तारीख़ जो ऐलान बाद में कयो वेंदो। गवर्नर कामरान टिसूरी चयो त मुतहदा जे मुतालबनि ते पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं सिंध जे वॾे वज़ीर सां ॻाल्हायो आहे। एक्सपो सबबि मुतहदा खे धरणो मुलतवी करण जी दरख़्वास्त कई। शौकत खानम इस्पताल खे मिलियल चंदे मां $30 लाख जी सीड़पकारी कई हुई। PTI चेयरमैन इमरान खान जो ख्वाजा आसिफ ते इज़त खे जियो रसाइण वारे केस जी ॿुधणी दौरान एतिराफ़। वीडियो लिंक ते आॾी पुछा दौरान इमरान खान एतिराफ़ कयो त चंदे जे $30 लाख मां 2008 में सीड़पकारी कई हुई, जेका 2015 में वापसि कई वई। ख्वाजा आसिफ खे नोटिस मोकिलण वक़्तु मूंखे सीड़पकारी जी ख़बर न हुई। रक़म इम्तियाज़ हैदरी खे सीड़पकारी लाइ ॾिनी वई हुई। फाल्स फ्लैग ऑपरेशन जो हिकु वधीक भारतीय मनसूबो बेनकाब। इंतहा पसंद जमायत BJP चूंड कटण लाइ पूरो ऑपरेशन करण जी तयारी करे वरिती। इतलान मूजिबि मोदी सरकार पुलवामा हमले खे 4 साल मुकमल थियण ते ड्रामो करण जी कोशिश करे रही आहे। पुलवामा शोपियान कलगाम में कूड़ो हमलो कराए 14 फरवरी ते ॾखण कश्मीर में धमाको करण जी साज़िश सटी। कूड़े हमले जो इल्ज़ाम पाकिस्तान जे ॻुझे तारे ते लॻाइण ते BJP भारत में पाकिस्तान मुखालिफ़ जज़्बा भड़काए चूंड खटण चाहे थी। पाकिस्तान में अरबे रुपयनि जा गबन थी चुका आहिनि, जंहिंजी लट तंहिंजी मेह वारो निज़ाम ख़तम करण खां सवाइ मुल्क तरक़ी न कंदो। बाबे पाकिस्तान जी पीठ जो पथर रखण वारी तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त नैब कूड़नि केसनि में बेगुनाहनि खे बंदि कयो। दुआ आहे त को दुश्मन बि नैब जे हकूबत खाननि में न रहे। IMF सां ठाह थियण बाद मनसूबा मुलतवी थियण वारनि सबबनि ते ॻाल्हाईंदुसि। मुल्की तरक़ी लाइ ॾींहुं राति महिनत करणी पवंदी। PTM हुकूमत खे ब्रेक ॾियण लाइ माशी एमरजेंसी लॻाइण जूं ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। एमरजेंसी लागू कई वई त उन जा सिक्योरिटी जे हवाले सां ख़तरनाक असर साम्हूं ईंदा।
पीटीआई अॻवान फवाद चौधरी चयो आहे त असांजो एटमी प्रोग्राम दुश्मननि जे प्रोपेगंडा जो मर्कज़ हूंदो, आज़ादी रस्मी रहिजी वेंदी। बेवकूफ़ी वारनि पॉलिसियुनि सबबि मुल्क जी सालमियत दाव ते लॻी वेंदी। मुल्क जे मुस्तक़बिल सां खेॾणु बंदि करे जल्द चूंड कराए हुकूमत चूंडियल नुमाइंदनि हवाले कई वञे। इदारनि खे बग़ावत लाइ उकसाइण वारे केस में पीटीआई अॻवान शहबाज़ गिल जी बरियत वारी दरख़्वास्त रद्द। इस्लामाबाद जी अदालत धुरियुनि जा दलील ॿुधण बाद शहबाज़ गिल जी दरख़्वास्त रद्द कई। शहबाज़ गिल ते 27 फेबरवरी ते पर्दे जुर्म लागू कयो वेंदो। शहबाज़ गिल ते इदारनि जे सरबराहनि ख़िलाफ़ बग़ावत लाइ उकसाइण ते केस दाख़िल थियल आहे। मरीज़ जी अदालत अॻूणे घरू वज़ीर शेख रशीद जी हिक केस में ज़मानत मंज़ूर करे वरिती। अदालत वकीलनि जा दलील ॿुधण बाद ज़मानत मंज़ूर कई।